एक दफ़ो ॿीहर भलीकार नाज़रीन सुबह मेरान प्रोग्राम में प्रोग्राम सां ताबन के सुरहाण चाहे जेकॾहिं वरिस्थनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूद आहिनि 10 रुपए वठी करे ₹1 ताईं ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जी फ़हीम मुनारी साहब काफ़ी तव्हां एतिरो उस्ताद जे बारे में शागिर्दनि जे बारे में एतिरी असांजी नॉलेज ॾिनी लेकिन कॾहिं कॾहिं असां इहा ॻाल्हि बि ज़रूरु महसूसु कंदा आहियूं त ॿारनि खे जेको आहे थोरी सर्दी गर्मी ऐं ख़ासि तौर ते जॾहिं असांजा पेरेंट्स जी जॾहिं वालदेन जी ॻाल्हि थी अचे त उन्हनि जो बि किरदारु इन में अहम तक़रीबन आहे ई उन्हनि जो अहम किरदारु। न इहा इन ॻाल्हि सां इनकार कोन्हे सर्दी गर्मी हूंदी आहे सिख्या जे मरहले में मक़सदु आहे इहे सभु हूंदा आहिनि पर उस्ताद जो फ़र्ज़ु आहे त ॿार जी ग्रोथ ते नज़र रखे ॿार खे जेकॾहिं तव्हां धक्को ॾींदो त उहो सहमी वेंदो डिॼी वेंदो डिप्रेशन जो शिकार थींदो तरीक़ा आहिनि न ॿार खे संभालण जा मिसाल तरह हाणे असां वटि त क्राउडेड क्लास आहे 50 ॿार प्राइमरी में सेकेंडरी में ऐं मां हिकिड़े पंहिंजो वियुमि हाई स्कूल में ऐं वॉलंटियर स्कूल में वेंदो आहियां उनखे चवंदो आहियां त मूंखे 2 क्लास ॾियो पोइ अर्ली वारा वठी छॾींदो आहियां त उन क्लास में हुन चयो त हिन वक़्तु 66 ॿार वेठा आहिनि सेकेंडरी स्कूल हाणे उनखे कंट्रोल करणु वाक़ई वॾो मसइलो आहे पर मां ॻाल्हि कयां पियो प्राइमरी जी तव्हांखे जेको एग्ज़ाम्पल ॾिनुमि जेके ॿार नंढा मासूम इनोसेंट हूंदा उन्हनि खे धक्को न ॾियो छोजो उहे उन्हनि जी ग्रोमिंग बिल्कुलु ओड़े नमूने सां कोशिशि उस्ताद जी हुजे पर उस्ताद जेकॾहिं पंहिंजो इंटीग्रेट आहे ऐं उनखे ॼाण आहे त मां यकीन सां चवां छो जो मां प्राइमरी टीचर बि रहियो आहियां ऐं सिंगल टीचर सिंगल स्कूल 5 क्लासरूम मां पढ़ाया माना अॻे 3 साल अॻु जी ॻाल्हि थो कयां पर मां कॾहिं पंहिंजे कैरियर में ॿार खे मार न ॾिनी ऐं दड़को न ॾिनी ऐं उहे ॿार अॼु बि मुंहिंजा दोस्त आहिनि उहे ॿार हींअर के जस्टिस थिया वेठा आहिनि CSP ऑफिसर आहिनि वॾियुनि पोज़ीशन ते वेठा आहिनि उहे पाण जेकॾहिं कोशिशि कंदा आहिनि जेकॾहिं मिला छो जो ॿार सां जेकॾहिं मोहबत जो इज़हार हूंदो उहो रिश्तो बरक़रार हूंदो ऐं सुठो उस्तादु हमेशह ईअं आहे जीअं आबशार पियो हले किथे वेठो त सुठियूं ॻाल्हियूं कयईं त उन ॿार जी डेवलपमेंट थींदी समाजी इल्मी अदबी ऐं मुख़्तलिफ़ रुखनि खां उस्ताद जी सवेरे ॻाल्हि कई घणो पढ़ियो हूंदो ऐं समझदार हूंदो त उस्ताद उहो उस्ताद ई ॾेखारींदो ॿार खे मार न ॾींदो। सही सर माशाल्लाह तव्हांखे सर बाक़ी पनिशमेंट बाक़ी आहे इहा ॻाल्हि बंदि हुजे पर नंढनि ॿारनि ते न करणु घुरिजे पर सर असां ॻाल्हि कयूं त नौजवाननि ते जेके अॼुकल्ह जा नौजवान आहिनि ख़ासि तौर ते पाण खे जेको लोनली फील था कनि सभु कुझु हूंदे सूंदे बि माउ पीउ एतिरो केयर कनि हर ख़्वाहिशूं उनजी पूरियूं करनि पोइ बि इन्हनि में इहा हिकिड़ी डिप्रेशन त असां लोन आहियूं असांखे कुझु बि नथो मिले असांजे पेरेंट्स असां लाइ या असां लाइ असांजा फ्रेंड्स जेके आहिनि असांजा दोस्त अहबाब कुझु नथा करनि इहो तक़रीबन अॼुकल्ह जी जनरेशन में नज़र अचे थो। उहो बुनियादी तरह सॼे समाज में इहा हिकिड़ी लहर आहे जीअं अली मुराद बि ॻोठु छॾे आयो आहे आउं बि ॻोठु छॾे आयो आहियां अवां बि ॻोठु हूंदा जीअं आउं पाण खे भली मां वाशिंगटन में रहियो आहियां को महीनो न सालनि जा साल रहियो मां लंडन में सालनि जा साल रहियो अमेरिका में पूरा 7 साल रहियो दुनिया जा अलाए केतिरा मुल्क ॾिठा आहिनि पर तॾहिं मां पाण सम्झां थो त मुंहिंजी माउ नवाब खातूं आहे मां ॻोठ जो ॿारु आहियां रूट आउट न आहियां ऐं मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो पीउ मास्तर कामिल लूनारी हो ऐं असां हिकिड़ी छबी ते 5 भाउर वेही खाईंदा हुआसीं त बुनियादी शइ ख़्याल थी चयो आहे त हा पिड़ में पेर घसाए जीअं ॿधो घाणे वई पिड़ में पेर घसाए जीअं ॿधो घाणे वई यानी पंहिंजी असुलियत न ॾिसां असां हाणे असुलियत खे छॾे जॾहिं ॿिए नकुलियत में आयो आहे असांजो इनखे चइबो आहे अंग्रेज़ी में असां चवंदा आहियूं डेमोग्राफिक चेंजिस हाणे डेमोग्राफिक चेंजिस जेके आहिनि उहे शहरनि में अची चुका आहियूं त जंहिंखे नंढो घरु आहे त उनजी तकड़ आहे त वॾो घरु हुजे जंहिंखे नंढी साइकिल आहे त उहो मोटर बाइक वठणु चए मोटर बाइक वारो कार नंढी कार वारो चए थो वॾी लग्ज़री गाॾी छो ॾिसे थो न हुनजी तसवर में हाणे हुनजी एजुकेशन सही न हुजण जे करे उहो तसवर जी दुनिया वॾी ठाहे छॾे थो पोइ लोनली सम्झे थो तंहिंजे करे ॿार खे सही तइलीम ॾिबी सादगी सेखारबी किनायत जीअं सिंधी में न चवंदा आहिनि पंहिंजी सवड़ार पेर रखिजे मोटर बाइक उनमें अचिणो आहे ऐं किनायत पसंदी हुजे
सो लोनलीनेस आहे घटि तइलीम जे करे असांजा इदारा बि डिलीवर नथा कनि मतलब तव्हां ई चवणु चाहियो था त ॿारनि खे जेको आहे एजुकेशन घटि आहे ऐं एतिरी माना ख़बर नथी पवे असांजा इदारा ई डिलीवर नथा कनि न मिसाल तरह जेको असांजो टीचर अची वियो आहे प्राइमरी खां यूनिवर्सिटी ताईं उन टीचर खे ई मक़सदु आहे उहो वॾो फुक़दान उते आहे गेट जेको आहे उते आहे उन त उनजो कमु आहे त उहो आहे पीर मुर्शिद उहो आहे रहबर उस्ताद उनखे इहा कल्चर डेवलप करणी आहे त बाबा सादगी में ज़िंदगी गुज़ारे असांखे उस्ताद सेखारींदा मिसाल तरह सैयद कलंदर शाह असांजो उस्ताद हो के एम लाड़क असांजो हींअर जीअर वेठा आहिनि ईंदो हो चप्पल हथ में हूंदो पेर में हूंदो हुअसि सिगरेट पीअंदो हो त हिते बि सुराख हूंदो का परवाह न हूंदी शाम जो रांदि गाॾी खेॾींदो प्रोफेसर हो यूनिवर्सिटी सही पर हाणोका प्रोफेसर जेकॾहिं 5 सूट आहिनि त रोज़ानो टाई बि ओड़ी हुजे सही कलर ते शू बि हुजे पंहिंजा ख़र्च वधाईंदो त उहो ॿार बि जेको आहे त उहो डुप्लीकेट उनजी ठहे थो सही मतलब आइडियल आहे बिल्कुलु सादगी अख्तियार करे उस्ताद खे पर उहो रिच हुजे पंहिंजे दिमाग़ में पंहिंजे रवियनि में पंहिंजी नॉलेज में बाक़ी इहा फ्रस्ट्रेशन रहंदी उहे ई समाज जॾहिं बि तब्दील थींदा आहिनि त इहा भञ ड्रा थींदी आहे वोल्टायर वॾो अदीब हो फ्रांसिस बेकन वॾो अदीब हो ऐं रिच आहे सोननि चमचनि में न खाधो पिछाड़ी में सुसाइड ख़ुदकुशी करे कनि बिल्कुलु हेमिंगवे ईअं करे छॾियो सही सही इहे फितरी सुवाल बि आहिनि सही बाक़ी इन ॻाल्हि ते सोचणु घुरिजे असांजी नौजवान खे पर असां हींअर वेंदासीं अली मुराद जो तो हिसाब त जेके बि नौजवाननि खे ॿुधाए नौजवान खे ॿुधाए ॾियनि त अकेले रंगीन नगमो जी बुनियाद ना चले असुल जे काई अचण वारा यार तुझे अचण जो वेलो तरियो मूसारी दे सुपरी अची जे कार त पेरे धरिया पिंपड़ियूं हंध विछाया वार साजन सब जमार हूं त गोली थी त गुज़ारिया काल बि मोहे मारे वह तू अज भी मोहे मारे वञ काल बि मोहे मारे वह तू अज भी मोहे मारे वञ काल बि मोहे मारे अज भी मोहे मारे वञ इश्क अखिन में पाए प्यारा इश्क अखिन में पाए प्यारा बारण भी हर बारे वञ वो बारण भी हर बारे वञ काल बि मोहे मारे वञ अज भी मोहे मारे वञ इश्क अखिन में पाए प्यारा इश्क अखिन में पाए प्यारा बारण भी हर बारे वञ काल बि मोहे मारे वञ तू काल बि मोहे मारे वञ पाण सिंगारे घुंघ उतारे मोड़ दिहाड़ी ॾेखारे वञ पाण सिंगारे घुंघ उतारे मोड़ दिहाड़ी ॾेखारे वञ पाण सिंगारे घुंघ उतारे मोड़ दिहाड़ी ॾेखारे वञ नेड़ गुलाबी नीमन गाका नेड़ गुलाबी नीमन गाका चाय चिताए निहारे वञ ओ चाय चिताए निहारे वञ काल बि मोहे मारे वञ तू अज भी मोहे मारे वञ काल बि मोहे मारे वञ तू अज भी मोहे मारे वञ
मारे वञ काल बि मोहे मारे वञ तूं काल बि मोहे मारे वञ जान जुदाई मंझ चले थी का त घड़ी गॾु घारे वञ जान जुदाई मंझ चले थी का त घड़ी गॾु घारे वञो जान जुदाई मंझ चले थी का त घड़ी गॾु घारे वञ प्यार मजा को पंहिंजे हथनि सां प्यार मजा को पंहिंजे हथनि सां पट प्रेम जो प्यारे वञ काल बि मोहे मारे वञ अॼु बि मोहे मारे वञ काल बि मोहे मारे वञ तूं काल बि मोहे मारे वञ अखियूं मिलाए पंहिंजो बनाए वर गई मूंखे वलारे वञ अखियूं मिलाए पंहिंजो बनाए वर गई मूंखे वलारे वञ अखियूं मिलाए पंहिंजो बनाए अखियूं मिलाए पंहिंजो बनाए वर गई मूंखे वलारे वञ अखियूं मिलाए पंहिंजो बनाए वर गई मूंखे वलारे वञ आऊं बि सॾिजां तुंहिंजो एजाज़ा आऊं बि सॾिजां आऊं बि सॾिजां आऊं बि सॾिजां तुंहिंजो एजाज़ा नालो रखी नंग पारे वञ नालो रखी नंग पारे वञ काल बि मोहे मारे वञ अॼु बि मोहे मारे वञ इश्क अखियुनि में पाए प्यारा इश्क अखियुनि में पाए प्यारा इश्क अखियुनि में पाए प्यारा ॿारण बि हर ॿारे वञ काल बि मोहे मारे वञ तूं अॼु बि मोहे मारे वञ काल बि मोहे मारे वञ तूं अॼु बि मोहे मारे वञ इश्क अखियुनि में पाए प्यारा इश्क अखियुनि में पाए प्यारा इश्क अखियुनि में इश्क अखियुनि में पाए प्यारा ॿारण बि हर ॿारे वञ काल बि मोहे मारे वञ तूं काल बि मोहे मारे वञ वाह वाह ज़बरदस्त पर हींअर वठंदासीं हिकिड़ो ब्रेक जो टाइम अची चुको आहे नाज़रीन इन प्रोग्राम सां तावन कयो सुरहाण चाहे जेकॾहिं रिश्तनि खे जोड़े थी काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तामुन कयो सुरहाण चाहे जेकॾहिं रिश्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूद आहिनि 10 पैक वठी ₹1 लाख ताईं त जल्दी कंदा वेझो की दुकान तो सुरहाण चाहे वठंदा ऐं ₹10 लाख जा हक़दार थींदा जी फ़हीम साहब कीअं लॻियो मौसीक़ी ऐं उन सां गॾोगॾु सुरहाण चाहे मूंखे त तव्हां 10 लाख जी जेकी लालच ॾिनी आहे न इहा सुरहाण जी ऐं ॿियो ही अली मुराद जेको को ॿारण ॿीहर ॿारे वञ त मौसीक़ी त सॼो मचा ॼणो इश्का अलापन उन में सुरहाण बि सुठी आहे महिराण बि सुठो प्रोग्राम आहे ऐं सिंध बि महिराण सां वाबस्तु आहे बिल्कुलु सिंध जी हिकिड़ी सिंध जे शागिर्दनि खे ॻाल्हि ॿुधायां पियो
त सिंध रुगो मौजूदु ई न आहे जेका नक्शे में सिंध आहे कश्मीर खां केटी बंदर ताईं कराची ताईं। त सिंध जूं जेकी सरहदूं आहिनि उहे इंडस डेल्टा सां लिखियलु आहिनि। बिल्कुलु हिन में असांजो मौक़िक़ अतामुद बमरो साहब चए थो त 460 खां वधीक साइट्स आहिनि जेका लैटिन अमेरिका खां वठी इराक दजला फरात मथे हेॾां इंडस कश्मीर बल्तिस्तान ताईं मिलनि थियूं। तो सिंध खे इंडसन यूनानियुनि सॼो, पोइ हिंद वरी उतां थियो। असुल में हिंद बि सिंध आहे, सिंध बि हिंद आहे, इंड बि सिंध आहे। इहो यूनानी ॿोली जो हिकिड़ो लफ़्ज़ हो। सो असांजी महिराण जेकी आहे न चैनल बि उन नाले सां आहे। सो उन हवाले सां इहे जेके ॻाल्हियूं थियनि थियूं सुठियूं थियनि थियूं तमामु। ऐं बुनियादी ॻाल्हि इहा आहे त माण्हू पंहिंजी ज़िंदगी में जेके सिलेक्शन जीअं पंहिंजी पोशाक जी करे थो, खुराक जी करे थो ऐं रहाइश जी करे थो, अहिड़े नमूने सां असांजे नौजवान खे घुरिजे त पंहिंजी सिलेक्शन में कुझु शयूं तरजीहातनि रखनि। मसलन तरजीहात मिसाल तरह हीअ वेकेशन आहे त उन में तरजीह रखनि त बाबा 5 किताब पढ़णा आहिनि। शाह लतीफ़ जो रिसालो जेको आहे उनखे जेकॾहिं पढ़णो न आहे त ॾिसणो ज़रूरु आहे, छो जो उहो थोरो ॾुखियड़ो आहे नौजवाननि लाइ, पर उनखे ॾिसनि हथ में खणी। उनखां पोइ 2 किताब अहिड़ा सुठा कहाणीकार जीअं असांजो नजम अब्बासी आहे, तनवीर अब्बासी आहे, उनजी हसन दर्स असांजो सुठो शाइर हो। इहे नौजवान टई जो तमामु मक़बूल तरीन शाइर हो। तमामु सुठी शाइरी आहे हुनजी, जंहिंमें इश्क जा आलाप बि आहिनि, मोहबत जो इज़हार बि आहे, वतन जी हुब बि आहे, साणीअ जो सॾु बि आहे, त हिकिड़ो पैगाम आहे, इंफॉर्मेशन बि आहे। इहा तरजीहात हुजे। ॿियो हिन मौक़े ते जेकॾहिं को सरंदियारो शागिर्द आहे, उस्ताद आहे या माण्हू आहे त इहा बि करे त बाबा मूं 100 चकियूं वणनि जूं वठी ॾींदुमि हिन ॻोठ खे। ऐं जेके ग़रीब ॿार आहिनि त उन्हनि जी बि सार लाहियूं। असां जेके ख़ुदि लोअर मिडिल क्लास में असांजी एंट्री आहे, असां पंहिंजे ॻोठनि ॾांहुं रुजू कयूं, उन्हनि में ॾिसूं त गुरबत किथे किथे आहे, कहिड़ा माण्हू ग़रीब आहिनि। छो रुगो गुरबत अली मुराद मिल्कियत जी नथी थिए, इहा बि गुरबत आहे, अक़ली गुरबत असांखे न हुजे। मिसाल तरह हाणे मुंहिंजी नंढड़ी गाॾी आहे, हिन में किताब हर वक़्तु पिया आहिनि, वण पिया आहिनि, पेनूं पियूं आहिनि, पेंसिलूं पियूं आहिनि। को ॿार मिलियो, ऐं हिकिड़े ॻोठ में हाणे वियुमि, उन्हनि शागिर्दनि वॾे घणे अरसे खां चवंदा असांजी मानी खाओ, पर मानी खाइण खां लवाईंदो छो मानी खाइण में बि वॾो वक़्तु, तयारु करण में वक़्तु हिकिड़ो इस्तसाल थींदो आहे औरतुनि जो। मां चयो पचाइनि उहे वेठा तव्हां खाओ, मुछ खे वरनि वेठा हुजो, उतां कान्हे आउं घटि खाईंदो आहियां। सो टाइम जे करे चयुमि त चांहि पीअंदुमि। पोइ उते जॾहिं वियासीं अली मुराद त हुननि जेको पंहिंजो गुरबतार बंदोबस्तु कयो मूंखे ॾाढो हैरान करे छॾियो। रिलियूं विछायूं, सिंगारियूं, कुर्सियूं, ॿियो टियों। पोइ मुंहिंजी गाॾी में कलमूं, त मां हुनखे चयुमि त हिते ॿार केतिरा आहिनि, उहे सभु घुरायो। ॿियो वरी थोरो हिकिड़ी बंदी 10 रुपए वारी महिनत करे वठी छॾींदा आहियूं, एतिरो त असां सखावत कोन्हे। पर पोइ ॿार में 10 रुपया ऐं पेंसिलूं मुंहिंजियूं पयूं 3-4 हुनखे ॾिनमि कलर वारियूं, त ॾाढा ख़ुशि थी। सो ॿारनि जी ज़िंदगी में रंग पैदा कयो, माण्हुनि जी ज़िंदगी में रंग पैदा कयो। ऐं रंग जीअं मौसीक़ी सां अचनि था, रंग जीअं मक़सदु आहे त किताबनि सां, रंग सुठियुनि ॻाल्हियुनि सां अचनि था। ऐं उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ी क़ौम खे तयारु करण लाइ इहो हिकिड़ो पहिरियों ॾाको आहे। ॿियो ॾाको वरी तरजीहातनि ॾुखियो हूंदो आहे। असांजे दानो चवंदा आहिनि त वधीक पढ़े, वधीक सुलझियल हुजे, सियासत में पेर पाए बि ईमानदारी हुजे। पर हाणे त सियासत अहिड़ी थी वई आहे त उहो शाह लतीफ़ चयो न जीअं अछो पाणी कालू रहियो, अछो पाणी लुड़ थियो, कालू रहियो कंगन, ईंदे लॼ मरनि, लुड़ियल पाणी मथे हंजड़ा। शर्म अचे थो माण्हुनि खां। असांजी सियासत त मुक़दस आहे। एरस्तू चयो या सुकरात चयो, मूंखे सही यादि नथो अचे, तसी कनि ॾिसंदड़ बि, त हुन चयो त अवी सियासत नथा करियो त तव्हांजा जाहिल हुकुमरान थींदा। सियासत हर माण्हू खे सिंध जी करणु घुरिजे। ऐं हीअ बि सियासत आहे। ऐं चांहि जो कप तव्हां खां सुराण जो अटकल में वरितमि, या पियो फ्रेश करे पई, पाणी जो गिलास माण्हू वठे थो, त इहा बि सियासत आहे। मुल्की सियासत जूं वागूं बि असांजा नौजवान संभालींदा। अॼु जो ॿार अॼु जो ॿार सुभाणे जो इंजीनियर आहे, वकील आहे, डॉक्टर आहे, दानिशर आहे, मौसीकार आहे, फनकार आहे। त उनखे मक़सदु आहे त इहा ॾाहप जो गुरु सियासत सेखारींदी आहे। सियासत में ज़ुल्फ़कार अली भुट्टो हो, इंतिहाई हुन दयानतदारी सां कमु कयो। हुन में सियासत में रसूल अशफली जो आहे, दयानतदारी सां कमु कयो। हिकिड़ो पूरो नसल हुन पैदा कयो
जंहिंमें ॾाहनि डॉक्टरनि, सियासत में साईं जीएम सेठ जो वॾो नालो आहे, हुन असांखे लतीफ़ शनाथी, सही शाह लतीफ़ सही। ऐं वतन जी हुब जे बारे में वधीक ॿुधायो। सही त सिंध में ई किरदार आहिनि, दुनिया में किरदार आहिनि। सभु बिल्कुलु अहिड़ा किरदार लेजन किरदार जंहिंखे असांखे सम्झणु ऐं उन्हनि खे आइडियल बनाइण जी पंहिंजी ज़िंदगी में कजे त उन्हनि खे फोकस करे पंहिंजी ज़िंदगी जो तरक़ी उमेर हुजे। पर हींअर हलंदासीं अली मुर्दा जो तो हिसाब ते त असांखे हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत कलाम ॿुधाइणु सुराण जी चांहि सां गॾु। वाह 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 साईं। हिकिड़े दिलबर यार दे ख़ातिर जग को चुमणा पौंदा पए, कंधे निवाचा बोड़ा थी वल दर दर झुकना पौंदा पे। मोहब्बत की ते क्या मैं आखा, क्या क्या करना पौंदा पे। मुस्तफा सौ सवारी यारो मरना जीवना पौंदा पे। वो इश्क हुजी आबाद वो तुझे सहारे जिया तो, इश्क हुजी आबाद वो तुझे सहारे जिया तो, यार जिया तो प्यारा जिया तो, यार जिया तो प्यारा जिया तो, इश्क हुजी आबाद वो तुझे सहारे जिया तो, इश्क हुजी आबाद वो तुझे सहारे जिया तो। अंदर बाहर जाहिर बातिन, अंदर बाहर जाहिर बातिन, अंदर बाहर जाहिर बातिन, अंदर बाहर जाहिर बातिन, दस्त आवाजे दाद वो तुझे सहारे जिया तो, दस्त आवाजे दाद वो तुझे सहारे जिया तो, यार जिया तो प्यार जिया तो, यार जिया तो प्यार जिया तो, इश्क हुजी आबाद वो तुझे सहारे जिया तो, इश्क हुजी आबाद वो तुझे सहारे जिया तो। तू न हुजी हा को न हुजे हा, 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 हर को बर्बाद हो तुझे सहारे जिया तो, हर को बर्बाद हो तुझे सहारे जिया तो, यार जिया तो प्यार जिया तो, यार जिया तो प्यार जिया तो, इश्क हुजी आबाद हो तुझे सहारे जिया तो, इश्क हुजी आबाद हो तुझे सहारे जिया तो। तोसा उल्फत तोसा कुल्फत, तोसा उल्फत तोसा कुल्फत, तोसा कुल्फत तोसा उल्फत, तोसा कुल्फत तोसा उल्फत, तोसा ई दिलशाद वो तुझे सहारे जिया तो, तोसा ई दिलशाद वो तुझे सहारे जिया तो, यार जिया तो प्यार जिया तो, यार जिया तो प्यार जिया तो, इश्क हुजी आबाद वो तुझे सहारे जिया तो, इश्क हुजी आबाद वो तुझे सहारे जिया तो।
मुस्तफ़ा तोखे इश्क इनायत मुस्तफ़ा तोखे इश्क इनायत मुस्तफ़ा तोखे इश्क इनायत मुस्तफ़ा तोखे इश्क इनायत मुस्तफ़ा तोखे मुस्तफ़ा तोखे इश्क इनायत मुस्तफ़ा तोखे इश्क इनायत यार कयायो यार करायो याद वो तुझे सहारे जिया तो यार करायो याद वो तुझे सहारे जिया तो यार जिया तो प्यार दिया तो यार जिया तो प्यार दिया तो इश्क जिया बाबो तुझे सहारे जिया तो इश्क जिया बाबो तुझे सहारे जिया तो यार जिया तो प्यार दिया तो यार जिया तो प्यार दिया तो इश्क जिया बाबो तुझे सहारे जिया तो इश्क जिया बाबो तुझे सहारे जिया तो वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ख़ूबसूरत पर हिकिड़ो जेको असां ब्रेक वरितासीं ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं नाज़रीन प्रोग्राम 57 खे सुहाण चाहे जेके नव रिश्तनि खे जोड़े थी कारे न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन प्रोग्राम 57 के सुरहाण चाहे जेके नव रिश्तनि खे जोड़े थी जे हर पैक में कैश इनामात मौजूद आहिनि फ़हीम साहब जॾहिं इनाम जी ॻाल्हि अचे थी त केतिरो इंसान खे ख़ुशी थींदी आहे भले उहो को पेंसिल ई हुजे या को एतिरो ई नंढो नंढो इनाम हुजे लेकिन इंसान जे अंदरि ख़ुशी महसूस थिए थी हिन महिल ऐं ॿारनि खे ॾिसो कॉम्पिटिशन हर शइ में आहे हर शइ में पार्टिसिपेशन आहे उन्हनि में हिसो वठणु घुरिजे ऐं उन्हनि खे जॾहिं उहो इनाम मिले थो त अञा उन में शइ उहा वधे थी नॉलेज उन्हनि जी वधे थी दिलचस्पी साफ़ ॻाल्हि आहे तव्हां को चए तव्हां सुठा लॻो था इहो तसवर माण्हू ख़ुशि कंदो तव्हां को चए तव्हां हसीन आहियो ख़ुशि थींदा तव्हां को चए तव्हां बहादुर आहियो ख़ुशि थींदा आहियो त इन करे तसवर लफ़्ज़नि सां जुड़ंदा जीअं मिसाल तरह माण्हुनि जा नाला बि हूंदा आहिनि तमामु शेर ख़ान बहादुर ख़ान बहादुर हुजनि या न हुजनि पर तसवर जी दुनिया तो तसवर जी दुनिया इंसान आहे ई तसवर जी दुनिया ॿार में त ख़ासि तरह इमेजिनेशन फैकल्टी हीअं ब्लिंक्स में कमु कंदी आहे ब्लिंक्स में हर वक़्तु जीअं तव्हांजी साइबर टेक्नोलॉजी आहे साइबर टेक्नोलॉजी माना इट नेवर वेट फॉर एवरीबॉडी उहा ब्लिंक कंदी आहे ख़ुशियूं ॿारनि में ई ब्लिंक कंदियूं आहिनि ब्लिंक 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 छो त ॿार खे ख़ुशि करणु माण्हू खे ख़ुशि करणु बुनियादी तरह त इहा शइ आहे ऐं क़ौमूं बि उहे ई महराज माणींदियूं आहिनि जंहिं यानी फ़न जो क़दुरु कयो जंहिंखे तव्हां फ़नून लतीफ़ा चऊं था न जंहिंमें ही असांजा फ़नकार अचनि था ड्रामो अचे थो कहाणी अचे थी शाइरी अचे थी त इहे ॿारनि खे मक़सदु आहे ख़ुशि करणु उन्हनि खे ज़िंदा करणु ज़िंदा क़ौम जो उन्हनि इन खे फ़नून लतीफ़ा खे इस्तेमालु हथियार तौर ते ऐं फ़नून जंग में मक़सदु आहे तव्हां ॾिसो त ड्रामा पेश कया वेंदा आहिनि जंगियूं हलंदियूं आहिनि नग़मा हेॾां हलंदा आहिनि असां वटि हिन जो तसवर घटि आहे तंहिंजे करे ख़ुशी आहे ऐं पर जीअं मिसाल तरह हाणे तसवर में इमेजिनेशन वैकल में तव्हां हिकिड़े सेकंड लाइ चओ त तव्हांखे अंबड़ी खारायां थो त ॻाल्हाइण वारे खे ज़हमत थींदी वात में मक़सदु आहे त पाणी अची वञे थो त हिकिड़ो तसवर आहे न इमेजिनेशन सो इनाम ज़रूरु ॾियो इनाम ॾियो माण्हुनि खे जिथां वञो सखी हुजे दातार हुजे जीअं अचे आरी जाम जो वण वण मज़ा आवाज़ जिथां माण्हू गुज़री वञो न खथोरियूं हारींदो वञे सलाम करियो ॿारनि खे मिसाल तरह सलाम न कंदा आहिनि मूंखे नंढो पुटु चए पुटु तव्हां सलाम छो कंदव बाबा मां चयो त इहो वरी मूंखे बाबा सेखारियो बाबा हिन खे सलाम कर जेको माण्हू तव्हांजो फर्ज़ु आहे छो तव्हां में शऊर आहे ऐं शेयर कयो जेका बि शइ हुजे वरी शेयर कयो सुठी शइ हुजे ॾियणु सिखूं न ॾियणु सिखूं वठणु त मौला अली जो फरमान आहे त वठणु त ॾियणु जेका शइ हुजे भली दौलत हुजे तव्हां विरायो भली तव्हां वटि किताब आहिनि उहो विरायो भली तव्हां वटि सूंहं आहे उहा विरायो तव्हां वटि का खथोरी आहे उहो ज़रो ज़रो ॿियनि खे ऐं तर्क में वियुमि त हुते महिमान थियनि त घर में त फौरी तरह असांखे ख़ुशबू हणी आहे ख़ुशबू हणी आहे वेठियूं
मूं चयो हीअ त तमामु शानदार कमु थियो, वाह एॾो सुठो इस्तक़बाल। एॾो सुठो लॻो, इस्तक़बाल कयूं, गुलनि पेश कयूं, वरी ॿार जे घर में आहे, उनखां पोइ खाधो, वरी वियासीं गिफ्ट, उहो नंढी ई गिफ्ट आहे, तंहिंजे करे सुहिराणे जी गिफ्ट जीअं तव्हां ॾियो था, हाल फ़िलहाल त 10 लख जो तस्वर असां, मां त ईमानदारी सां रोज़ानो ॾिसां पियो नंबर आहे किथे, पर मुर्दा मजबूर मूंखे ॿुधाए न पियो। ॿारनि खे ॻोठनि में जीअं आहियूं, मां चवंदो आहियां न सियासतदान लाइ उन चयुमि ओपन हिकिड़े फोरम में इस्लामाबाद में, मां चयो तव्हां कॾहिं गुल ॿारनि खे वञी वेंदा आहियो, गुल त मुफ़्त में बीठा आहिनि, किथां गुज़रो था 20-30 टोड़े स्कूल में लड़ी वञो, अंग्रेज़ बि कंदा ईअं त स्कूलनि में बि वधंदा, पोइ ब्लू बुक्स आहे, पोइ हुन ते नोट्स लिखंदा, पर हाणे असांजे साहिबनि खां विसरियो आहे इहो लिखणु, सियासतदाननि खां विसरियो आहे, ऐं असां सिविल सोसाइटी जा जेके माण्हू उहे बि नथा कनि। जीअं हाणे अलीमुराद खे चऊं यार अचूं त पाण में गॾिजी मानी खाईंदासीं, पाण ॿुधंदासीं, ज़रूरी थोरी आहे वॾी महफ़िल हुजे, ईअं करणु घुरिजे। सही शुरूआत पंहिंजो पाण खां करणु घुरिजे। शुरूआत चैरिटी बिगिन्स फ्रॉम होम अंग्रेजी में, त तव्हां पंहिंजी चङाई जी शुरूआत करे पंहिंजे पाण, बिल्कुलु बिल्कुलु। ईअं ई जॾहिं ॿियो हिकिड़ो चङो कमु कंदो त ॿियो ॾिसी एटलीस्ट ख़ासि हुते ॿार बि असांजा पंहिंजा जेके सिखंदा कमु कंदा, जीअं तव्हां चओ त सलाम जी आदत, सुठनि सादनि कपिड़नि जी, साफ़ कपिड़नि पाइण जी आदत, वरी को किसो कहाणी आहे त उहो वरी का शेयर कजे अटकल छटकल सां। उस्ताद माना छा आहे, उस्ताद माना अटकल, अटकल माना गुर माना ॿियनि खे लफ़्ज़नि में चवंदा आहिनि ठगी, मां त ठगी नथो चवां, चवां थो त हिकिड़ी जेमेट्री बॉक्स हुजे दिमाग़ में उस्ताद जे वेठी। तव्हांखे ॿुधायूं न 40 जेके 25 लख जेकॾहिं शागिर्द आहे त 40,000 त तव्हांजो प्राइमरी शागिर्द आहे, उस्ताद आहे, त उस्ताद जे ज़हन में जेमेट्री बॉक्स हुजे, किथे पिलकार हलाइणी आहे, किथे टिकुंडो हलाइणो आहे, त इहे सभु शयूं इंस्ट्रूमेंट खे यूज़ करे, इंस्ट्रूमेंट खे यूज़ न कंदो त उहो त पेती त बंदि आहे, न हुनजी पिलकार यूज़ थी, न टिकुंडो यूज़ थियो, न रबड़ यूज़ थियो, न पेंसिल थी, न कलर पेंसिल्स यूज़ थियूं, रंग उहो उस्ताद भरींदो आहे। हीअ जॾहिं ॻाए पियो त मूंखे छा लथी विया पिया शहर ज़हन में अचनि पिया, त मां चयो त लतीफ़ कीअं इश्क जी, तव्हां चयो न इश्क सभु कुझु कराए थो इंसान, हीअ इश्क कराए थो, जेकॾहिं इश्क न आहे त पोइ माण्हू ईअं आहे जीअं वण हिकिड़ो थोरो बीठो आहे बेफ़ैज़, जंहिंमें लाम बि न भरे। पोइ लतीफ़ जी वतन जे इश्क लाइ चयो न, सजण ऐं साणीअ कंहिं अणासीअ विसरे, हैफ़ तनी ते होए वतन जनी विसारे, यानी वतन जी लाइ छा चए। वरी महबूब लाइ चई त हाणे तुंहिंजी तारीफ़ कयां त कीअं कयां, मूं वटि त लफ़्ज़ आहिनि ई कोन, मिलनि ई कोन था। कोड़ी कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, ईअं त अलाही केतिरियूं बेअंत बेबहर समुंड खुटी हुजनि तुंहिंजी तारीफ़ लिखनि। कोड़ी कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, जियो सभु कंहिं जियोसीं, दर्शन धारो धार तेरे हम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चई। जेके फ़क़ीर तव्हां ॻायो था सूफ़ी, इश्क आहे। हाणे जॾहिं इश्क जी ॻाल्हि हले थी त पोइ इश्क होश अकुल से सां छो न थींदे। अली मुराद जितोई साहिब जो फेमस जेको आहे मेहरान टीवी ते विखला मुड़वा, पर इश्क खे बि बंदि हुजणु घुरिजे, शागिर्दनि वटि पैरामीटर्स अली मुराद हुजे, लिमिट्स हर शइ जी एक्सेस न हुजे। सही, गाड़ी जीअं ब्रेकूं लाइट्स हर शइ, हा बिल्कुलु बिल्कुलु सही, जी जी, वाह साईं वाह, वाह ज़बरदस्त। माण्हू मरन अमल चावन, मैं इश्क अमल कोन सां, माण्हू मंगसन जन्नत हूरा, ओ मैं यार दा दर्शन मंगसा, डी हशर दे ई दोसी जो यार को गलड़े ले सा, मुस्तफा औरता जन्नत वेसन, मैं मर्द थी दोज़ख पैसा, इश्क होश अकुल से मगलूब रहा है, इश्क होश अकुल से मगलूब रहा है, मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है, मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है, इश्क होश अकुल से
मगलूब रहा है, इश्क होश अकुल से मगलूब रहा है। मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है, मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है। दुनिया न जवानी न हुस्न रंग रहेगा, हर चमन जिस्म दम न कुछ संग रहेगा। दुनिया न जवानी, दुनिया न जवानी, ओ दुनिया न जवानी, दुनिया न जवानी न हुस्न रंग रहेगा, हर चमन जिस्म दम न कुछ संग रहेगा, हर चमन जिस्म दम न कुछ संग रहेगा। सीने में समाया सजन खूब रहा है, सीने में समाया सीने में समाया सजन खूब रहा है। मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है, मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है। इश्क होश अकुल से मगलूब रहा है, इश्क होश अकुल से मगलूब रहा है। मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है, मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है। हकीकी है अल्लाह प्यारा, हर हाल मेरे साथ जो करता है गुजारा। असल यार हकीकी, असल यार हकीकी, ओ असल यार हकीकी, असल यार हकीकी है अल्लाह प्यारा, हर हाल मेरे साथ जो करता है गुजारा, हर हाल मेरे साथ जो करता है गुजारा। तालिब की तलब में, तालिब की तलब में, तालिब की तलब में मतलूब रहा है, तालिब की तलब में मतलूब रहा है। मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है, मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है। इश्क होश अकुल से मगलूब रहा है, इश्क होश अकुल से मगलूब रहा है। मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है, मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है। राजी ख्याल मोहब्बत में हुआ मस्त मुदामी, परेशान ये हैरान किया दर्द दुरानी। राजी ख्याल मोहब्बत, राजी ख्याल मोहब्बत, राजी ख्याल मोहब्बत, राजी ख्याल मोहब्बत में हुआ मस्त मुदामी, परेशान ये हैरान किया दर्द दुरानी, परेशान ये हैरान किया दर्द दुरानी। वहदत के दरिया में वहदत के दरिया में आशिक डूब रहा है, वहदत के दरिया में आशिक डूब रहा है, वहदत के दरिया में आशिक डूब रहा है। मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है, मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है। इश्क होश अकुल से मगलूब रहा है, इश्क होश अकुल से मगलूब रहा है। मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है, मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है, मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है, मेरे मन में फकत एक ही महबूब रहा है, मेरे मन में फकत एक ही महबूब
ज़बरदस्त ज़बरदस्त कीअं लॻे कहिड़ो मेरे मन में फ़क़त एक ही महबूब रहा है। हाणे इहो ॾिसो तसवर थिए थो फिरदौसी वॾो शाइर हो, फिरदौसी वॾो शाइर हो, जंहिं थिए थो न पिछाड़ी में तफ़ू ए बर आसमान, हे थुक हुजे लानत हुजे आसमान, मुंहिंजे महबूब खे ॻोह खाईंदड़नि में पैदा कई, अरबन में पैदा कई न तूं जन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तमामु वॾो शाइर हो। ऐं हाफ़िज़ शिराज़ जो हाफ़िज़ सैदी ऐं बुल्ले शाह ऐं इन्हनि जो तसवुरु जेको इश्क जे लाइ हो वादानियत इन खां हिकिड़ो इंच बि न हेॾे विया न होॾे विया। लतीफ़ बि हो, लतीफ़ बि सुहिणो लतीफ़ उनजो वादानियत में हो, पर उन वरी सोशल साइंस खे इस्तेमालु कयो। लतीफ़ बुनियादी तरह सॼी शाइरीअ खे हिन समाज खे तब्दील करण लाइ ॾस ॾिना आहिनि। तरीक़ा ज़िंदगुज़ार हर बैत में वरी जवाब बि रखियो आहे। ॾिसो न लतीफ़ जी शाइरी में वॾा ॾस आहिनि। जीअं सुर हुसैनी आहे त सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वाम सूर्य ई लाइ, जीअं सवेरे तसवरनि जी ॻाल्हि कई, विश्व सो न रख मंडल हासिल कंदा, सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वम हण भाला वेड़ो भाकुरे आदि ढाल बचाव न गो बुज़दिली जो तसवर ई न आदि ढाल मढार मथां तेर तरार मार त मथां हणंदो धक हणंदो संधायता धक हण। ऐं हिन समाज खे बि जीअं शेख आया थियो धोड़ हिन समाज खे ड्राही नओ निज़ाम आण को नओ निज़ाम इनकलाब जेके तव्हां नौजवान चाहियो था, असांजी जनरेशन चाहे थी तब्दीली, बेताब आहे न ही समाज। शाइर हिन जे अंदरि झाती पाइनि, माण्हू जे अंदरि उनजा उदमा ऐं जज़्बा बिल्कुलु बिल्कुलु। पर सर फ़हीम साहब तव्हांखे कीअं लॻो अॼु? ॾाढो शानदार लॻो, तव्हांजी महिरबानी, मुर्दा मजबूर जी महिरबानी, महिरान जी महिरबानी ऐं सिंध जे उन्हनि ॾिसंदड़नि जी महिरबानी। पर असां सिंध जे सदके उन्हनि खे इहा वेनती कयूं था, महिनत कयूं था त घटि में घटि असांजो हिकु माण्हू ॿियो न त 10 वण त हणे सही बिल्कुलु, ऐं कंहिं ॿार खे किताब वठी ॾियो, कंहिं ॿार सां मोहबत ऐं प्यार जो इज़हार कयो वेकेशन में, ऐं ॿारनि खे कढो घर खां ॿाहिर जीअं उनजे तसवर जी दुनिया वॾी थिए। बिल्कुलु तव्हांजी महिरबानी, वॾी महिरबानी। अली इमरान साहब तव्हांखे कीअं लॻो? साईं बिस्मिल्लाह, मेहरान टीवी जा लख कुर्बान, माशाअल्लाह इन जा ॿुधण वारा बि पिराइनि पिया, असां बि ऐं उस्ताद ऐं शागिर्द ॿई शयूं हुजनि अंदरि में। बिल्कुलु बिल्कुलु, सिखण जी बि हर वक़्तु इंसानु सिखे। सही सही बिल्कुलु। ऐं उस्ताद आचा साहब तव्हांजी बि वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, ॾाढो सुठो कयो। ऐं ख़ासि तौर ते हमीद साहब तव्हांजी बि वरी तव्हांखे थैंक यू कंदमि त असांजे प्रोग्राम में आयो। त नाज़रीन ॾिसो, इहा ई ज़िंदगी आहे, इंसानु जेको आहे पंहिंजी ख़ासि तौर ते अॼुकल्ह जेके ॿार ऐं ॿियो नौजवान, इन्हनि ते घणी तवजो ॾियणु घुरिजे। जेके नौजवान पाण खे अकेलो सम्झनि था, उहो अकेलो सोचणु ऐं सम्झणु पंहिंजे विसविसनि खे ख़तमु करणु, क्योंकि सोच जो जॾहिं दाइरो इलाही वधी वेंदो आहे त इंसानु उते पाण खे कमज़ोर ऐं पंहिंजे ख़्यालनि ऐं पंहिंजे ज़रूरतुनि खे मुहताज थी वेंदो आहे। त नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजो पुॼाणी ते पहुतो आहे ऐं पंहिंजी होस्ट तेरी मवाण खे ॾींदा इजाज़त। ऐं हिन प्रोग्राम लाइ ताउन कयो सुरहाण चाहे, जेके नव रिश्तनि खे जोड़े थी। इन में हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं। त जल्दी कंदा वेझो के दुकान तो सुरहाण चाहे वठंदा ऐं 10 लख रुपए जा हक़दार थींदा। अल्लाह हाफ़िज़।